इस्लामाबाद हाई कोर्ट तरफा साफर केस में पीटीआई चेयरमैन की जमानत वारी दरख्वास्त रद्द। अदालत अॻूणे वज़ीर आज़म जो केस ख़त्म करण की दरख्वास्त भी रद्द करे छॾी। अडियाला जेल में ट्रायल शुरू, शाहिदनि जा बयान कलम बंद। फैज़ाबाद धरणे के ज़िम्मेवारनि जो पतो लगाइण लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी क़ाइम। अटॉर्नी जनरल फैज़ाबाद धरणे केस बाबति अमल दरामद रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे 6 फरवरी वारे फ़ैसिले ते अमल लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़ी वई आहे। फैक्ट फाइंडिंग कमेटी में एडिशनल घरू ऐं बचाव वारा सेक्रेटरी तोड़े डायरेक्टर ISI शामिल आहिनि। फैक्ट फाइंडिंग कमेटी जा TROs अमल दरामद कमेटी जो हिस्सो बणाया विया आहिनि। वालार कश्मीर से भारतीय फौज के कब्जे के 76 वरह मुकम्मल। आलमी बरादरी वाला कश्मीर बाबति गॾियल क़ौमुनि जे थाराउनि ते अमल करण में नाकाम। भारतीय फौज के कब्जे ख़िलाफ़ कश्मीर समेत सॼी दुनिया में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। कराची, मलीर, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुरख़ास ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैलियूं। इसराइल जी गज़ा ते बमबारी जो सिलसिलो बंदि न थी सघियो। वधीक 481 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनी शहरनि जो अंगु 7028 थी वियो। 20,000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली फ़ौज तरफ़ां जंग दौरान 310 फ़ौजी मारिजण जी तस्दीक़। इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल गज़ा ते इसराइली फ़ौजी बमबारी खे इंसानी ॾोहो करार ॾेई छॾियो। संदन चवणु आहे त इसराइल गज़ा में आलमी क़ानून जी भञकड़ी ऐं जंगी ॾोहो करे रहियो आहे। तबाही वारी सूरतहाल में इंसानियत जो ख़्यालु रखियो वञे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो चीफ जस्टिस काज़ी फैज़ी सादी सदारत ते अहम इजलास में मुख़्तलिफ़ जजनि जे ख़िलाफ़ शिकायतुनि जो जाइज़ो। अॻूणे नेब चेयरमैन जी मुक़ररी ऐं कंडेल ख़िलाफ़ भी शिकायतुनि ते ग़ौर। हैदराबाद में पुलिस सां मुबैना मुक़ाबले में हिकु मंशियात फ़रोश मारिजी वियो। पुलिस चवणु आहे त मुक़ाबले दौरान सजाद पठान मारिजी वियो। संदसि कब्ज़े मां क्रिस्टलाइज़ ऐं 2 क्लाशनकोफ कया विया आहिनि। दादू जी अदालत तरफ़ां भेड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त पुलिस पहिरें ॾींहं खां सरदारनि जी हिमायत कई आहे। पीपी खे वाज़े करणु घुरिजे त कातिलनि सां गॾु बीठल आहे या वरी मज़लूमनि सां पंहिंजे अज़ीज़नि जे खून ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। गोदके में भाणेजे जी छठीअ ॾींहुं ख़ुशीअ दौरान मुड़ुस जी फायरिंग में औरत मारिजी वई। आबिद कडाणी जी फायरिंग दौरान गोली लॻण सबबि फौजिया दमधनीअ हवाले कयो। जवाबदार गिरफ़्तार। वाक़े सबबि ख़ुशियूं मातम में तब्दील। भर पासे जे इलाइक़नि में उड़ी जो मर्ज़ पकड़िजी वियो। 2 सॻा भाउर फ़ौत। ॻोठ बेगू ख़ान चाडे में अब्दुल कादिर ऐं अब्दुल कुदूस उड़ी बग़ैर दमधनीअ हवाले कयो।
घाट भरिसां 50 रुपया घुरण तां क़तल थियल पोरहत गुलाब जोड़े जो क़तल जो केस दाख़िल मक़तूल जे भाइटे मोहम्मद हारून जोड़े जो फरियाद ते इमरान ऐं मोहम्मद अली जोड़े जो ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो। मक़तूल जे वारसनि जो चवण ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियो वञे। शहदादकोट में बदमनी खिलाफ़ शहरी ऐं वापारियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाणनि जो चवण आहे त शहर में बदमनी वधी वई आहे। शहरी ऐं वापारियुनि खां फुरलुट जा वाक़िआ आम थी विया आहिनि। पुलिस अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। दादू में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़िओ नाफ़रमान पुट पीरसन वारिद खे तशदुद करे रतोरत करे छॾियो। रिटायर्ड पुलिस अहलकार नज़ीर मक्सी जो चवण आहे त नाफ़रमान पुट नशो करे मथस तशदुद कयो ऐं सिर हणी संदसि मथो फाड़े छॾियो आहे। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में पाकिस्तान जी ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ बैटिंग इमामुल हक अब्दुल्ला शफीक मोहम्मद रिज़वान इफ्तिख़ार अहमद नाकाम। क़ौमी क्रिकेट टीम जी कप्तान बाबर आज़म जी 50।